नाज़रीन, मक़सूद और रिंद वेझो गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल में शानदार सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो। तफ़सील आबिद रिंद जी इन रिपोर्ट में। मक़सूद और रिंद लॻ गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल रईस बिरोही में स्कूल के उस्तादन अब्दुल्ला मंगसी, अलाबख्श डाहिरी, मोहम्मद हारून टालाणी, फोटो मल और अब्बल हसन पारां सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद करायो वियो। सकाफ़ती प्रोग्राम में तैलीमी माहिर रिटायर उस्ताद मोहम्मद इदरीस बिरोही मेहमान ख़ास हो। जॾहिं त प्रोग्राम में स्कूल के शागिर्दन वॾी तादाद में शिरकत कई ऐं क़ौमी लिबास पहिरे क़ौमी गीतन ते ख़ूब रक़्स कयो। जॾहिं त शागिर्दन में सिंध की सकाफ़ती रांद मल जा मुक़ाबला कराया विया ऐं तक़रीरनि जा मुक़ाबला पिण थिया। उन मौक़े ते स्कूल के उस्तादन ऐं शागिर्दन आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ही ॾियारा जेके आहिनि पंहिंजो इल्मु पिरायो, सिंध संवारियो, सिंध जो सकाफ़ती ॾियारो, टोपी अजरक वारो ॾींहुं जेको आहे असीं मल्हायूं था। असीं ही ॾींहुं जेको आहे उन्हनि तहज़ीबी माण्हुनि खे जेको आहे पैगाम ॾियणु चाहियूं था। सिंधी कल्ह बि हिकु हुआसीं, अॼु बि आहियूं, सुभाणे बि हिकु हूंदासीं। ये ॾिहाड़ा ये ॾींहुं महाजन ऐं मां वालदीन खे अर्ज़ु थो कयां त इहे पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे स्कूल माणनि तइलीम खां सवाइ असां वटि ॿियो को चाढ़ो न आहे। तइलीम अहिड़ो असां वटि ज़ेवर आहे, अहिड़ो हथियार आहे जेको असां कंहिं बि मुल्क सां कंहिं बि माण्हू सां मुआदो अटकाए सघूं था। क़ौमूं ज़िंदा उहे हूंदियूं आहिनि जेके पाण में पंहिंजूं ख़ुशियूं पंहिंजा ॾियारा मल्हाईंदियूं रहंदियूं आहिनि। असांजी सादगी आहे, असांजी इन अजरक में ई ऐं टोपीअ में ई असां पंहिंजो वक़्तु गुज़ारियो। पर इन्हनि ते दुनिया ठठोलूं करणु लॻी, चथरूं करणु लॻी, जाहिल पागल चवणु लॻी। ऐं जॾहिं असां थियासूं सुजाग थियासूं त अॼु दुनिया असांखे ॾिसी रही आहे ऐं असांजी उहा अजरक ऐं टोपी अपनाए रही आहे। ॿारनि में इहो शऊर पैदा करणु हिकु सिंध जे हवाले सां, ॿियो उन खां वधीक जेको आहे तइलीम जे हवाले सां, त जीअं असांजा ॿार तइलीम पिराइनि, तइलीम में अॻिते वधनि। जो असांखे तइलीम सां गॾोगॾु हिन क़ौमी सकाफ़त जो बि ॾियारो मल्हाए रहिया आहिनि उन्हनि जी ख़ुशी सां। ऐं सभिनी खे गुज़ारिश थो कयां पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजे ॿारनि खे तइलीम जो। स्कूल के उस्तादन ऐं शागिर्दन जो चवणु हो त ज़िंदा क़ौमूं हमेशह पंहिंजी सकाफ़त यादि रखंदियूं आहिनि ऐं असांखे पंहिंजी सकाफ़त ते नाज़ आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम स्कूलनि में मल्हाइणु घुरिजनि छो त शागिर्दनि में तइलीमी ऐं सकाफ़ती शऊर वधंदो। कैमरामैन शहबाज़ अली रिंद सां गॾु आबिद रिंद, आवाज़ टीवी न्यूज़, मक़सूदो रिंद।